जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 15 नवंबर 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास शुक्ल पक्ष जी बीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो, कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुखदायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। कोई अटकियल कम पूरो थियण जी भी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे, त पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। तव्हांजो स्वास्थ्य भी अॼु साधारण रहंदो, त अॼु जो ॾींहुं ओवरऑल तव्हांजे लाइ एवरेज ई हूंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में ख़ासि करे पंहिंजे गले जो तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ थधियूं शयूं थी सघे त अवॉइड कंदा। तव्हांजो कार्यस्थल ते ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जाम टाइम खां अटकियल कोई कम पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। इच्छा पूर्ति जो ॾींहुं साबित थींदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, त ॾींहुं आनंददायक। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, कार्यस्थल ते भी विजय जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करण या प्रॉपर्टी वठण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी या अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अगरि कोई नओं कमु शुरू करणो हुजे, त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। भाग्य भी अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो, त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। कोई भी वॾो इन्वेस्टमेंट अॼु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी भी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं तमामु ख़ुशीअ सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट, थोड़ो तनाव सां भरियल ॾींहुं थी तो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। पंहिंजी एनर्जी तमामु मेंटेन करणी आहे। योगा या मेडिटेशन करण अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, या कोई विघ्न या बाधा भी सताए थी सघनि, त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान गणेश जो नमन करे निकिरंदा। साणी साण 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा, त भगवान गणेश तव्हांजा सभु विघ्न दूर करे वठंदा। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ही रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। भाई दूज। त जीअं कार्तिक मास शुक्ल पक्ष जी बीज तिथि ईंदी आहे, हुनखे माण्हू भाई दूज जे रूप में मनाईंदा आहिनि।
त अॼु जे ॾींहुं भाउ पंहिंजे भेण जे घर में वञी करे हुन खां तिलक लॻाईंदो आहे, साण ई साण आशीर्वाद वठंदो आहे ऐं भेण पंहिंजे भाउ जे वॾी उमिरि जे लाइ अॼु हुननि खे आशीष कंदी आहे कि मुंहिंजे भाउ जो घर हमेशा फलियल फुलियल हुजे ऐं हमेशा वधंदो रहे। भाई दूज के घणेई हंधि इहो बि लिखियलु वेंदो आहे कि यम द्वितीया चयो वियो आहे। इहो बि मञियो वेंदो आहे कि यमराज हुन घर खे ऐं हुन माण्हूअ खे कॾहिं बि न ॾिसंदो आहे जेकी भेण अॼु पंहिंजे भाउ खे तिलक लॻाए करे हुन जी वॾी उमिरि जी कामना कंदी आहे ऐं हुन जे मथां आशीष प्रदान कराईंदी। थी सघे त अॼु पंहिंजे भेण जे घर वञिजो, साण ई साण हुननि जी आशीर्वाद पाइजो ऐं ज़िंदगी में तव्हां हमेशा ईअं अॻियां वधंदा रहो। इहा ई मां कामना थो कयां। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सुरेश जी जो, जेके चेंबूर महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि। त उन्हनि जो सवाल आहे कि हुननि जे कम में जाम रुकावटूं थी अचनि। त सुरेश जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे कोई ज्योतिर्लिंग जे स्थान ते वञी करे पंहिंजी काल सर्प दोष जी 3 ॾींहंनि जी पूजा कराइणु खपे। नारायण बजी जे साण साण काल सर्प जी पूजा कराइणु खपे। विधि विधान सां उहा पूजा करायो, छो त तव्हांजे कुंडली में प्रॉपर पितृदोष बीठो आहे। हुन जे करे थी थो सघे तव्हांजा कम ठहंदे ठहंदे ॾही पवनि। इहो करण सां तव्हांजो कमु सुठो हलणु चालू थी वेंदो ऐं सभु बाधाऊं दूर थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।